आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं ॾाढ़ी जा वार पासे खां कटाइण कीअं आहे? अच्छा, ॾाढ़ी जा जेके वार आहिनि उहे पासे खां कटाइण बि बिल्कुलु ग़लति आहिनि। ॻाल्हि यादि रही, ॾाढ़ी जेकी आहिनि, ॾाढ़ी जा जीअं हितां जेके वार आहिनि, हे ॾिसो था न, हे वार बि मुठि बराबरि हुजनि, हे वार बि मुठि बराबरि हुजनि, इहा आहे मुकमल ॾाढ़ी। इहा छा आहे? इहा आहे मुकमल ॾाढ़ी। ईअं न हितां जेको आहे तव्हां सफ़ा ईअं कटे करे उहो सिर्फ़ु हे चती बीहारियोसि। हे काफ़ी असांजा नौजवान स्टाइलर सिर्फ़ु हे अची करे जेकी आहे न, माज़रत सां चवां, हे सिर्फ़ु जेकी ॾाढ़ी आहे हिन खे ॾाढ़ी खे वॾो छॾनि था, बाक़ी हे पटो सफ़ा न आहे साईं मथियूं, हे सफ़ा न आहे, हे पासो बि सफ़ा न आहे ऐं हे पासो बि सफ़ा न आहे, सिर्फ़ु हे जेको विच में टुकड़ो आहे, त हे ॾाढ़ी न, हे ॾाढ़ी जो मज़ाक़ आहे, हे ॾाढ़ी जी तोहीन आहे। काफ़ी मां हाफ़िज़ साहब बि ॾिठुमि, काफ़ी मौलवी बि ॾिठुमि, त जेके हे पासो सफ़ा छाटिंग था कराइनि, त जीअं ॾाढ़ी हिन पासे मुठि बराबरि रखणी आहे, सेम आड़ो ॾाढ़ी बि ईअं ई मुठि बराबरि रखणी आहे, त ॾाढ़ी जा जेके टई पासा आहिनि न, उहे टई पासा मुठि बराबरि हुजनि। ईअं न आहे त सिर्फ़ु आड़ो जेको आहे मुठि बराबरि हेठां हुजे ऐं पासनि खां तव्हांजो पटाई लथल हुजनि, त हे ॾाढ़ी जी मश्करी आहे, हे ॾाढ़ी जी तोहीन आहे। ॾाढ़ी खे रखो त मुकमल छॾियो, मुठि बराबरि ॾाढ़ी रखणी आहे। केतिरी सही रखणी आहे? ॾाढ़ी मुठि बराबरि। जीअं ॾाढ़ी खे वठूं था त ॾाढ़ी जा वार अल्हम्दुलिल्लाह साईं अची वञनि, त मुंहिंजी ॾाढ़ी हिन टाइम कुझु नंढी आहे साईं, नंढी आहे त मां कटाई न आहे, बाद में कोई इहा ॻाल्हि न करे साईं मथां ॾाढ़ी नंढी करे। अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढ़ी कॾहिं बि ज़िंदगी में मां ॾाढ़ी खे शेव न आहे करायो। मां ॻाल्हि दवा सां कयां थो, ॾाढ़ी खे मां ज़िंदगी में बि शेव न आहे करायो, ज़िंदगी में मां ॾाढ़ी खे मशीन बि न आहे लॻाई, ज़िंदगी में। जंहिं टाइम खां ख़बर पई त हे रसूल जी सुनत आहे, उन ॾींहं खां अल्हम्दुलिल्लाह ॾाढ़ी खे छॾे ॾिनोसि त हे तरीक़ो रसूल जे तरीक़े ते हलंदो। ऐं ॾाढ़ी जी तमामु वॾी बरकत, ॾाढ़ी जे अंदरि रोब आहे अल्हम्दुलिल्लाह। ॾाढ़ी वारे बंदे खे अमूमन औरतूं ॾिसी करे छिड़कंदियूं, हा, उनखे ख़बर त असुली जेको मर्द आहे न, असुली मर्द उहो इहो ई आहे। बाक़ी ॾाढ़ी खां कटियल खां पोइ औरतूं चवंदियूं हे हिननि में असां में को फ़र्क़ु ई न आहे। तव्हां ॾिसो ॾाढ़ी वारे बंदे जे चहिरे में रोब जेको आहे तव्हांखे ख़ानदानी क़िस्म जो नज़र ईंदो, परे खां ई। यार खणी केतिरो बि ग़रीब चवंदा आहिनि मंगणार सभु लोकल क़ौम आहे, मंगणार छो न हुजे, पर अथसि ॾाढ़ी जेको सुनत जे मुताबिक़ अल्हम्दुलिल्लाह। खणी मक्सी जेको आहे केॾी बि ज़ात वारे ॻोरी वारो ज़ात आहे, क्लीन शेप थी ईंदो, इहो मंगणार हिन खां काफ़ी जेको रोब में बहितर हूंदो। छो त अलाह खे जेको पसंदि आहे उहो रसूल जो तरीक़ो आहे। अलाह खे छा पसंदि आहे? अलाह खे जेको पसंदि आहे उहो नबी जो तरीक़ो आहे। अलाह ईअं न ॾिसंदो आहे त हे मक्सी आहे, अलाह ईअं बिल्कुलु न आहे ॾिसंदो हे मंगणार आहे, अलाह हे बिल्कुलु न आहे ॾिसंदो हे चांडियो आहे। अलाह ताला फरमाए मां सिर्फ़ु जेको आहे दिलनि खे ॾिसंदो आहियां, मां कुलूब खे ॾिसंदो आहियां। ज़ात मां वटि बिल्कुलु बि न हलंदी आहे, नसब मां वटि बिल्कुलु बि न हलंदो आहे। त हिन जो साईं एॾो सारो वॾो नसब, अलाह ताला फरमाए नसब इन सभिनी खे वजूद मां अलाह ई ॾिनो आहे। मां तव्हांजे इख़लास खे ॾिसां थो ऐं मां तव्हांजे अंदरि पंहिंजे नबी जे तरीक़े खे ॾिसां थो, मां उनखे जेको आहे ज़्यादा इज़त में रखंदो आहियां। त साईं ॾाढ़ी जो जेको इहो तरीक़ो आहे कटाइण जो, इहो बिल्कुलु ग़लति आहे। इन खां सादी परहेज़ करण जी कोशिशि कनि। हेज़ वारी औरत या जनाबत वारी औरत क़ुरान मजीद मोबाइल ते या यादि पढ़ी सघे थी या नथी पढ़ी सघे? नथी पढ़ी सघे बिल्कुलु। हेज़ वारी औरत आहे, उनखे हेज़ आई आहे, त उहो मोबाइल ते क़ुरान पढ़ी सघे थी? नथी पढ़ी सघे, नाजाइज़ आहे, न पढ़ंदी। जेसिताईं हेज़ खां पाक थिए पोइ पढ़ंदी। ऐं सेम जनाबत वारी औरत जो बि इहो हुकुम आहे। मुड़ुस सां कंहिं औरत सोबत कई आहे, हाणे इहा औरत यादि जेकॾहिं क़ुरान नथी पढ़ी सघे, क़ुरान यादि आहे न, नथी पढ़ी सघे, जेसिताईं इहा औरत पाकाई न कंदी। मर्दनि जे लाइ बि सेम इहो हुकुम आहे। कंहिं मर्द पंहिंजी घरवारी सां सोबत कई ऐं इन खां बाद में जुनबी उनखे तड़ थियो, मोबाइल ते क़ुरान नथो पढ़ी सघे, क़ुरान खे हथु विझण बि इंतिहाई ग़लति आहे। जेको क़ुरान यादि आहे उहो यादि बि नथो पढ़ी सघे। महिल सां जेको आहे गुसुल करे, गुसुल खां बाद में अची करे क़ुरान पढ़े। ऐं औरत हेज़ जी हालत में बि नथी पढ़ी सघे। हा, औरत ज़िक्र करे सघे थी, कोई मसइलो न आहे, औरत ज़िक्र करे सघे थी। हेज़ आई आहे औरत खे, औरत ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह इहो ज़िक्र करे सघे थी, अल्लाहु अकबर इहो ज़िक्र करे सघे थी। बाक़ी क़ुरान जो हिसो नथी पढ़ी सघे, इहा ॻाल्हि
ज़हन में रखणु खपे। साईं हलंदड़ नमाज़ में जल्दी वज़ू करे नमाज़ जी तरफ़ दौड़ लॻणु कीअं आहे? अक्सर जमाती ईअं कंदा आहिनि। अक्सर जमाती कनि था, इहो ग़लति था कनि। असां वटि अक्सर जमाती पहुचंदा लास्ट में ज़ोर नमाज़ असर ते ॾिसंदा हाणे 2 मिंट पता आहिनि, भॼंदा ईंदा फौरी तौरु वज़ू कंदा हाणे ॾिसंदा यार रकात थी वञे, हाणे रकात फौरी तौरु तकड़े में वज़ू, हाणे तकड़े में वज़ू अलाए ठीकु थियो बि अलाए न थियो। जेको जल्दी में वज़ू थींदो इहो शक में पइजी वियो न, अलाए वज़ू ठीकु थियो आहे अलाए न थियो आहे, उहो तकड़े में वज़ू करे पोइ हाणे असां वटि हिते मार्बल लॻियल आहे, पोइ हितां नौजवान वॾी उमिरि जा बि काफ़ी पोइ साईं दौड़ लॻाईंदा, तकड़ में रकात निकिरी वञे, ग़लति अमल आहे साईं इहो। इन खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। ॾिसो नबी जो ज़मानो पथर वारो ज़मानो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि मार्बल लॻल न हुई, सिर्फ़ु जेको आहे मस्जिद जे अंदरि मिटी हुई या पथरियूं रखियल हुयूं। इन ज़माने में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौड़ लॻाए करे मस्जिद में नमाज़ खां अचण खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे। इन में नुक़सानु थी सघे थो, इहो जमायती किरी सघे थो, जंहिंजे करे हुनजो पेर भॼी पए, इहो जमायती किरी सघे थो, जंहिंजे करे हिनखे मथे में धकु लॻे। त इहे अक्सर नौजवान उतां वज़ू करे ॾिसंदा, हाणे पेशमाम अलाह अकबर रुकू में कयो आहे न, हाणे उतां वठी भॼंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए नमाज़ जी तरफ़ अचो, सुकून सां अचो, इत्मीनान सां नमाज़ जी तरफ़ अचो। बाक़ी रकात निकिरी वञे न, ख़ौफ़ इहो आहे न या रकातनि मां खां निकिरी वञे, भले रकात निकिरे, कोई मसइलो न आहे। सभु साथी दौड़ इन जे करे लॻाईंदा आहियूं साईं, सभु न थोरा, मथां सभु साथी नाराज़ थियनि, सभु न साईं, थोरा जमायती दौड़ इन करे लॻाईंदा आहिनि त यार मूंखां रकात निकिरी वेंदी, त साईं रकात भले निकिरे, जमायत निकिरे, जमात भले निकिरे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन अमल खे नापसंदीदा अमल बयानु कयो आहे, त इहो अमल जेको आहे दुरुस्त न आहे। त इंशाअल्लाह सभई साथीनि ते अमल कंदासीं त वज़ू करे आराम आराम सां अचिणो आहे। असांजो हे जेके हिते मार्बल आहे, हिते कॾहिं पाणी रखियलु हूंदो आहे, कॾहिं हारियलु हूंदो आहे, इन में ज़्यादा नुक़सानु थी सघे थो। तमामु साथी अमल करण जी कोशिशि कनि। साईं कंहिं बुज़ुर्ग या अल्लाह वारे खां पंहिंजे हक़ में दुआ करणु कीअं आहे? बिल्कुलु जाइज़ आहे। साहबा कराईंदा हुआ अक्सर, साहबा अक्सर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तरफ़ ईंदा, पोइ चवंदा हुआ या रसूलुल्लाह असांजे लाइ दुआ फरमायो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाईंदा हुआ। ऐं कॾहिं कॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि इजाज़त ॾींदा हुआ साहिबनि खे त ऐसा बि कहिड़ी जेको तूं दुआ कराईंदे, पोइ के साहबा दुआ कराईंदा या रसूलुल्लाह आख़िरत जे मरहले में आसानी जो मामिलो थिए। के साहबा जन्नत लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआ कराई, यकीन तौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे लाइ जन्नत जी दुआ कनि ऐं उहो जन्नत में न वञे, इहा नामुमकिन ॻाल्हि आहे। पोइ साहबा अक्सर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दुआ कराईंदा हुआ, या रसूलुल्लाह असांजे लाइ दुआ कयो, असांजे लाइ दुआ कयो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाईंदो हुआ। ऐं नबी जी दुआ मां सम्झां थो अलाह ताला पोइ ते मोटाईंदो बि न, नबी जी दुआ अलाह ताला क़बूल कंदो आहे। त इहो तरीक़ो बहितर आहे। हिन ज़माने में के अहल इल्म आहिनि, कोई आलिम दीन आहे, कोई बुज़ुर्ग आहे, उनखां जेकी दुआ कराई थी वञे उहो बिल्कुलु ठीकु आहे, दुरुस्त आहे। बाक़ी प्लस में इहा बि ॻाल्हि यादि रखो, अलाह ताला तव्हांजी बि ॿुधंदो आहे, अलाह ताला तव्हांजी ॿुधंदो। अलाह ताला क़ुरान हकीम में हिकु आम ऐलान करे छॾियो। अलाह ताला फरमायो, ए पैगम्बर मुंहिंजे बंदनि खे वञी करे ऐलान करे ॿुधायो त मां जेकॾहिं अगरि उहे मूंखे सॾींदा, अगरि मूंखां का दुआ घुरणु चाहिनि था, मुंहिंजा पूरा बंदा, उनजे अंदरि नेक जो हुकुम न आहे, उन में गुनाहगार जो हुकुम न आहे। दुनिया जे अंदरि जेके मुंहिंजा बंदा आहिनि, जेकॾहिं अगरि मूंखे दुआ जे तौर ते सॾींदा, मूंखां पंहिंजा मसाइल हल कराईंदा, यकीन तौर ते मां उन्हनि जी उन दुआ खे ॿुधां थो ऐं क़बूल बि कयां थो। त सिर्फ़ु इन ॻाल्हि ते बि बीठा न हुजो त साईं सिर्फ़ु तूं दुआ कर, न, दुआ पाण बि कंदा कयो। अकेला में दुआ ज़्यादा असरु कराईंदी आहे। राति जो कंहिं हिसे में उथो ऐं अलाह खे पंहिंजी फ़रियाद करे ॿुधायो, या अलाह हे मसइलो आहे, हे मसइलो आहे, हे मसइलो आहे। ॿुधायां थो दुनिया जा जेके इंसान आहिनि उन्हनि खे तव्हां मसइलो ॿुधाईंदो, उहो भॼंदा। मिंबर ते वेठो आहियां, दुनिया में कोई बि सखी बंदो हुजनि जेको चए त साईं मूंखां वधीक कोई बि सखी न आहे, उनखां तव्हां हिकिड़ो दफ़ो पैसा घुरो, सुवाल कयो, कसम खणा थो ॿिए या टे दफ़े मुंहुं ख़राबु कंदो, तव्हांजी फ़ोन न खणंदो, तव्हांखे रिस्पेक्ट न ॾींदो।
हे सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जेको बार बार घुरो ऐं कॾहिं बि ख़ुदा जो दर जेको बंदि न थियो आहे ऐं उन खां असां तव्हांखे घुरणु नथो अचे। पोइ वरी इहा दुआ घुरी करे साईं हाणे दुआ मुंहिंजे लाइ क़बूल थी या न थी आहे, वॾे में वॾो पाण खे शक में विझी छॾियो, इम्तिहान में पाण खे विझी छॾियो। अल्लाह जे ॾाढो बीठायो, अल्लाह जेको असांजे शर खां ज़्यादा असांजे वेझो आहे, साह जी रगुण खां अलाह ताला ज़्यादा असांजे क़रीब आहे, उन खां दुआ घुरी करे वरी मुस्लमान ईअं चवे त अलाए दुआ क़बूल थी आहे अलाए न थी आहे, पोइ अफ़सोस जो मक़ाम आहे न आहे। मीर नादर ख़ान साहिबु हिते फ्रंट में मां सां गॾु वेठो हुजे ऐं मां चवां साईं फ़लाणो मुंहिंजो कमु आहे, फ़लाणो कमु कयो ऐं उथी वञे ऐं पोइ मां चवां मीर साहिबु अलाए मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अलाए न ॿुधी। मीर साहिब खे चवां तव्हां अलाए ॻाल्हि ॿुधी न ॿुधी, उहो चवंदो हे मुंहिंजी वॾी तोईंदो करे, मां सां गॾु मूंखे विहारे करे मूंखे ॻाल्हि ॿुधाए वरी मूंखे चवंदो तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न आहे। त यादि रहणु खपे त हिन पूरी दुनिया में असांजे ज़्यादा में ज़्यादा क़रीब जेको आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। अल्लाह खां वधीक कोई बि क़रीब न आहे। अल्लाह खां घुरो, जंहिं टाइम अल्लाह खां घुरो त अल्लाह ताला ॿुधे थो, यकीन तव्हांजो बहितर थियणु खपे। असां हाणे जुमे खां बाद में दुआ घुरीसीं, या अल्लाह हे फ़लाणो मसइलो हल कराए, या अल्लाह हे मसइलो हल कराए, आमीन करे पोइ वरी सोचींदासीं न थींदो कमु, न थींदो कमु। महल सां जेको आहे ओधर वठण जी कोशिशि कर, महल सां वरी गाॾी कढण जी कोशिशि कर, महल सां व्याज खणण जी कोशिशि कर, न थींदो साईं कमु। हाणे हिते जेको चवंदा न थींदो कमु, अल्लाह बि फ़रिश्तनि खे चवंदो छॾे ॾियो हिनखे मां में यकीन ई न आहे, वरी मसाइल पंहिंजा हल कराईंदो, मसाइल हल कराईंदो। अल्लाह जे आॾो अल्लाह सां हुज कयो, या अल्लाह तूं मसाइल हल कंदे ॿियो केरु कंदो हिते, तुंहिंजे दर खे मां छॾे काॾे वञा नेठि, मां नथो वञा काॾे बि, मुंहिंजो मसाइल मुंहिंजा रब तूं मूंखे हल कंदे, मूंखे पैदा तूं कयो आहे, मसाइल खे बि तूं हल कंदे, अहिड़ी अल्लाह सां हुज कयो न। हे चए दुआ खां बाद में अलाए कमु थींदो अलाए न थींदो त मां चवां थो सोफ़ी सदु न थींदो, तव्हांजो न थींदो। त अल्लाह सां हक़ीक़ी तालुक़ात बनायो। ऐं बार बार इहो बि सुवालु न करायो माण्हुनि खां, मौलवी साहिब खां, काफ़ी असांजे दोस्तनि खे चवंदा साईं दुआ घुरो त मां करोड़पति थी वञा, दुआ कयो त मूंखे बिल्डिंग मिले, दुआ कयो त मूंखे अरे बा ठीकु आहे इहो मिलंदो, पोइ छा कंदा, चई साईं तोखे साईं टेके छॾींदासीं, पोइ तोखे टेके छॾींदासीं। मां पोइ हिकिड़े ज़माने जी वॾी पुराणी ॻाल्हि थो कयां, वॾी पुराणी ॻाल्हि। नओं असां मदरसे में वियासीं, जीअं हिन टाइम जमायती असांखां दुआ था घुराइनि, वरी नंढी उमिरि जे करे वरी मां बि हिकिड़ो वॾो शेखुल हदीस हो, मां बि हुनखे चयुमि साईं मुंहिंजे लाइ दुआ कयो। इहो ई सेनो इल्म खां पहिरियां त इहो ई सेनो न त यार पैसनि जी दुआ कराइजे न साईं खां दुकान जी दुआ कराइजे, दुकान मूंखे पंहिंजो थी वञे। त मां साईं खे चयुमि साईं दुआ कयो, छो त साईं जा हाल बि उन टाइम पूरा सारा हुया, उन साईं जा अॻिले जा हाल बि पूरा, मां उनजे हाल खे ॾिसी करे मूंखे वॾो रहम पियो अचे। मां चयुमि काश जेकॾहिं अगरि मां वटि हिन टाइम सेलर हुजे न, सेलर हुजे न, त मां साईं खे मां वॾो टेकाए छॾियां। पोइ दिलि मां ॻाल्हि निकिती, मां साईं हाणे ईअं कयो, मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे सेलर ॾे, अल्लाह ताला मूंखे सेलर जो मालिक बनाए। पोइ जंहिं ॾींहुं मां सेलर जो मालिक थी वेंदो, उन ॾींहुं हर महीने मां तव्हांखे लख रुपया ॾींदुमि, हर महीने मां तव्हांखे लख रुपया ॾींदुमि। त पोइ साईं मूंखे इबरत सां ॾिसी करे हीअं ॾिसे पियो मूंखे, चए अच्छा तुंहिंजे लाइ मां सेलर जी दुआ कयां, तोखे सेलर मिली वञे। चयो ख़ुदा जा बंदा, तुंहिंजे लाइ मां सेलर जी दुआ कयां, पोइ डायरेक्ट इहो ख़ुदा खां मां पंहिंजे लाइ सेलर जी दुआ छो न कयां। मां ख़ुदा खे चयो या अल्लाह हिनखे सेलर ॾे, मुजीब रहमान खे सेलर ॾे, सेलर जो मालिक थिए, पोइ इहो हर महीने मूंखे लख रुपया ॾींदो। पोइ जॾहिं तूं सेलर जो मालिक अगरि हक़ीक़त में थी बि वञे, पोइ बि चए मां तुंहिंजे हथनि खे ॾिसां न कहिड़े टाइम मुजीब रहमान मूंखे लख रुपया ॾे। चयो ख़ुदा जा बंदा, पोइ डायरेक्ट मां अल्लाह खां पंहिंजो सेलर छो न घुरां। मां चयो यार ॻाल्हि साईं त ज़बरदस्त कई आहे। त हिन टाइम जेके साथी चवंदा न साईं सेलर जी दुआ कयो, नौकिरी जी दुआ कयो, छोकिरी जी दुआ कयो, हा हे सभु दुआऊं कयो त असांजा कम हल थियनि। त मां चवंदो इहो जेकॾहिं अगरि असां कयोसीं बि सही न, सभ खां पहिरियां मुंहिंजी पंहिंजे लाइ कंदो, सभ खां पहिरियां इहे इन शयुनि जी ज़रूरत हर हिकु बंदे खे आहे। त अल्लाह सां अहिड़ो पैसनि वारो सुवालु न कयो त अल्लाह अॼोके ॾींहं में मूंखे करोड़ ॾे, अॼोके ॾींहं में मूंखे 2 करोड़ ॾे, अॼोके ॾींहं में मूंखे 3 करोड़ ॾे। अल्लाह खां हिदायती दुआ घुरो, अल्लाह खां हिदायती दुआ घुरंदो त अल्लाह ताला ज़िंदगी खे आबाद करे छॾींदो। ऐं हिदायत जे अंदरि सभु कुझु आहे। जंहिं बंदे खे हिदायत मिली वई न, त अलहमदुलिल्लाह हुनखे माल बि मिली वेंदो।
जंहिं बंदे खे इल्मु मिली वियो न उनखे ज़िंदगी जो सुकून बि मिली वेंदो। हा सभु कुझु हिदायत सां जेको कनेक्ट आहे, अलाह खां पंहिंजी रज़ा घुरो, उन रज़ा में सभु कुझु आहे। बाक़ी इहे असांजा ईअं सम्झो 12 सुवाल आहिनि त या अलाह लख रुपया ॾे, या अलाह 2 लख रुपया ॾे, अलाह सां सुवाल थो करीं या MP MNA सां सुवाल थो करीं या वॾेरे सां सुवाल थो करीं, हे बिल्कुलु ग़लति आहे। अलाह खां हिदायत जी दुआ घुरो, हिदायत जे अंदरि सभु कुझु मिली वेंदो। त इहा दुआ घुरंदव साईं? भली शइ आहे, माशा। साईं अॼुकल्ह हिकु मामिलो आम हले थो त असांजी सिंध में अक्सर पैकेज ते जॻहूं बंदा ख़रीद कनि था, उनजो रेशो आम थी वियो। उहो अमल कीअं आहे? अच्छा, इहो मामिलो तव्हां ॿुधो हूंदो काफ़ी त पैकेज ते जॻह वठणु, उनजो डिटेल मां बयानु थो कयां। उहो ईअं त कंहिं बंदे कंहिंखे 10 लख रुपया ॾिना जॻह जे मालिक खे, हे 10 लख रुपया वठि साईं तूं। लाड़काणे में आम थो हले यार, लाड़काणे में, कंबर में, शहजाद कोट में बि हले थो। पोइ मां 10 लख जी हिकिड़ी ॻाल्हि थो कयां त पोइ जॻह जी जेतिरी क्वालिटी हूंदी आहे न उन एतबार सां पैसा ॾियणा पवंदा आहिनि। जॻह जे मालिक खे 5 लख रुपया ॾियणा पवंदा आहिनि। पोइ जॻह जो मालिक कंदो आहे एग्रीमेंट त साल ताईं तूं मुंहिंजी जॻह में वेठो हुज, साल ताईं तूं मुंहिंजी जॻह में वेठो हुज, हे 5 लख तुंहिंजा हाली मां खणा थो, साल खां बाद में इहे 5 लख मां तोखे वापसि कंदुमि ऐं पोइ तूं मुंहिंजी जॻह खां उथी जाए। इन खे चइबो आहे पैकेज ते जॻह। उर्दू में इन खे चइबो आहे पगड़ी पे मकान लेना, पगड़ी पे मकान लेना। त सर इहो नाजाइज़ आहे। उलमा इन खे सूद बयानु कयो आहे, उलमा इन खे व्याज बयानु कयो आहे। हाणे तव्हां चवंदो इहो व्याज कीअं आहे? उलमा फरमाइनि त इहो व्याज इन सूरत में आहे जंहिं बंदे खे जॻह वारे खे तव्हां 5 लख रुपया ॾिना, इहो थी वियो तव्हांजो उनजे मथां कर्ज़ु। अब इन खे हलाइसि त हलो हलो हाणे इहो तव्हांजो थी वियो उनजे मथां कर्ज़ु। कंहिं बंदे खे तव्हां 5 लख रुपया ॾिना, उन जी जॻह में तव्हां वेठो, उन बंदे खे जेके तव्हां 5 लख रुपया ॾिना, इहो तव्हांजो उनजे मथां कर्ज़ु आहे। ऐं कर्ज़ मां नफ़ो कमाइणु तमामु उलमा जे नज़दीक इहो सूद वारो अमल आहे। त इहे जेके बि हलाइनि था, असांजे लाड़काणे में हलनि था पैकेज ते जॻह, कंबर में हलनि थियूं, शहजाद कोट में हलनि थियूं, ऐं माण्हू त अॼुकल्ह वॾो शौक़ु सां ॾियनि था। अटकल इहा पेश कनि था साईं, उहो बि पंहिंजी जॻह थो ॾे ऐं हे 5 लख मां कमाए थो। त मां चवां थो शरीयत जेकी आहे न, कंहिं बि मुस्लमान जी खोपड़ी जो नालो न आहे। शरीयत कंहिं बि मुस्लमान जी खोपड़ी में ॻाल्हि अची वई न साईं। त साईं इहो साम्हूं नज़र थो अचे न, असां 5 लख हुनखे ॾियूं था, उहो नफ़ो थो कमाए, 5 लख में उहो कारोबार थो करे ऐं असां उनजी जॻह में तेसिताईं वेठा आहियूं। साल खां बाद में उहो असांखे 5 लख वापसि ॾींदो ऐं असां जॻह खां निकिरी वेंदासीं। यादि रखणु खपे इहो तव्हांजो ज़हन आहे त असां उनखे पैसा ॾियणा आहिनि ऐं असां उनजी जॻह में वेठा आहियूं। शरीयत जे नुक़्ता नज़र सां इहो नाजाइज़ ऐं हराम अमल आहे, इन खां बचंदा कयो। हे बचंदा कयो। हे कर्ज़ ते नफ़ो थो मिले ऐं कर्ज़ ते जेको नफ़ो मिले उहो सूद आहे। हे ॻाल्हि मुजीब रहमान जी न आहे, हे ॻाल्हि मुजीब रहमान जी न आहे। अगरि माते कंहिं बि मुस्लमान खे अगरि यकीन न आहे, रुजू कयो, कराची जे मुफ़्तिन सां रुजू कयो, उन्हनि खां पुछा कयो। शरीयत जो जेको बि मामिलो आहे, मुस्लमान कोई बि क़दम खणे, अगरि शरीयत खां हटी करे खणंदो नुक़सानु ॾिसंदो। शरीयत जे मुआफ़िक़ हलंदासीं, अलाह ताला सुकून ऐं राहत नसीब अता फ़रमाईंदो। त इंशाअल्लाह हलंदासीं साईं, अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह चवणु कीअं आहे? बिल्कुलु साईं ग़लति आहे। यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह चवणु बिल्कुलु ग़लति आहे। कोई बि मुस्लमान चवे थो ग़लति थो करे। उहो यज़ीद जे बारे में असां उहो ई नज़रियो रखूं था जेको इमाम हुसैन रखियो आहे। हा, यज़ीद जे बारे में असांजो उहो ई नज़रियो आहे जेको इमाम हुसैन जो नज़रियो आहे। बाक़ी यज़ीद खे जेके साथी चवंदा इन खे रहमतुल्लाह अलैह चयो वञे, यानी साफ़ तौर ते छा त यज़ीद जे मथां रहमत हुजे। त कहिड़ी बेस ते यज़ीद जे मथां रहमत हुजे? ॾिसो, सभु इख़्तिलाफ़ खे साइड ते कयो। यज़ीद काफ़ी साथी तावील पेश कंदा, यज़ीद साईं करबला में जंग में मौजूदु न हुयो, यज़ीद हुकुम बि न ॾिनो हुयो, यज़ीद इमाम हुसैन जे ख़िलाफ़ु बीठो बि न हुयो ऐं न ई जेको आहे क़िताल जो हुकुम ॾिनो। असांजो त सभु शयुनि खे भले तव्हां परे कयो, सभिनी शयुनि खे असां तस्लीम कुझु टाइम जे लाइ कयूं था। त हक़ीक़त में यज़ीद उते न हुयो, करबला में दिमश्क जे तरफ़ हुयो। त असां इहा ॻाल्हि कयूं था त करबला जे वाक़े खां बाद में जॾहिं यज़ीद हाकिम हुयो, यज़ीद जॾहिं हाकिम हुयो ऐं हुकूमत उनजे कंट्रोल में हुई, हुन अहलुल बैत जे बारे में उन जे कातिलनि खे कंहिं क़िस्म जो कोई बि सज़ा न ॾिनी आहे। उन जे बारे में कंहिं क़िस्म जो कोई बि यज़ीद जेको आहे सख़्ती जो रवैयो न आहे रखियो। इन बेस ते
हे असांजो अक़ीदो आहे। आइमा अरबा जो अक़ीदो आहे त यज़ीद खे रहमतुल्लाह अलैह कंहिं बि लेवल ते चवणु ग़लति आहे। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रहणु खपे, यज़ीद जे आड़ में अची करे काफ़ी माण्हुनि जी खोपड़ी ख़राबु आहे, उनजी खोपड़ी खे असां साफ़ु करणु चाहियूं था। काफ़ी माण्हू यज़ीद जे आड़ में अची करे अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि। त यादि रखो असांजो पोतां सां कंहिं क़िस्म जो कोई बि तालुक़ु न आहे। छा पुट जे ग़लति थियण सां पीउ ग़लति थींदो छा? मुजीब रहमान जो भाउ जेकॾहिं ग़लति आहे त उन सां मुजीब रहमान ग़लति आहे? पोइ त हे ॾाढा ई आहे, पोइ त हे ज़ुल्म आहे। मुजीब रहमान जो, हा ईअं चइबो मुजीब रहमान जो भाउ ग़लति आहे, उन इहो गुनाह कयो आहे। मुजीब रहमान पेश मामा उहो इन गुनाह में मुलविस आहे ई न। यादि रहणु खपे जेकी कमी कोताही आहे यज़ीद जी पंहिंजी ज़ात ताईं आहे। बाक़ी अॻिते अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में जेको ईंदो, अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में जेको बक बक कंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि असां उनखे माफ़ु न कंदासीं। अमीर माविया यादि रहणु खपे साहबी रसूल आहे, साहबी रसूल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे। उम्मे हबीबा अमीर माविया जी भेण आहे जेकी रसूल जे निकाह में आहे। ऐं अमीर माविया उहो आहे जंहिंजे हथ ते इमाम हसन बैयत कई आहे। ऐं काफ़ी माण्हू सुवाल उथारींदा आहिनि न त अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत अली साईं सां जंग कई हुई, उथारींदा आहिनि, ख़बर आहे सभिनी खे। अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत अली साईं सां जंग कई हुई, इन बेस ते असां नथा मञूं, तव्हां भले न मञूं, तव्हां भले न मञूं। उन जंग खां बाद में हज़रत अली साईं जे पुटु इमाम हसन सुलह छो कई? पोइ सुलह करे हथ में रखे करे ऐं चईं असांजे लाइ अमीर माविया बहितर आहे। हज़रत अली साईं जे पुटनि जेको सुलह कई आहे, मामिलो उन्हनि क्लियर कयो आहे। ऐं 1400 साल खां बाद में तव्हांखे कहिड़ो हक़ु आहे, तव्हांजी क्वालिटी कहिड़ी आहे नेठि। हिन ज़माने में कोई बि आलिम हुजे, कोई बि हाफ़िज़ हुजे, कोई बि मुफ़्ती हुजे, अल्लाह जो कसम साहबी जे पेर जे हेठां जेकी मिटी लॻल आहे न उनजे बराबरि न आहियो, साहबी जे जूते जे बराबरि न आहियो। आम पब्लिक खे मां अञा साइड ते कयां थो, आम पब्लिक खे मां साइड ते कयां थो, आम पब्लिक खे साइड में कयां थो। सभु हिन ज़माने में अहल इल्म हिकिड़े पासे बीहारियो, आलिम बीहारियो, हाफ़िज़ बीहारियो, मौलवी बीहारियो, मुफ़्ती बीहारियो, सभु हिकिड़े पासे। अल्लाह जो कसम अमीर माविया नबी जो अदना खां अदना को साहबी छो न हुजे, अदना खां अदना साहबी छो न हुजे। अमीर माविया जी त वॾी फज़ीलत आहे, अदना खां अदना साहबी छो न हुजे। उन साहबी जे जूते जे बराबरि हिन ज़माने जो कोई बि अहल इल्म नथो थी सघे। उन्हनि खे सोबत जेकी मिली आहे उहा नबी जी मिली आहे। नबी जे आॾो बीह करे उन्हनि नमाज़ूं पढ़ियूं, नबी जे आॾो वेही करे डायरेक्ट इल्मु वरितो, नबी जे पोयां उन्हनि नबी जी किरायत ॿुधी, नबी उन्हनि जो इमाम हुयो। असांजे ज़माने में तव्हांजो इमाम मां आहियां, असांजे ज़माने में तव्हांजो इमाम मां आहियां, मां त तव्हांखे जुमो पढ़ायां। ऐं साहबा जे ज़माने में अमीर माविया जो इमाम ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात हुई। त छा मक़ाम आहे उन साहबिन जो? साहबा हिदायत चरागिन। अल्लाह जो कसम साहबा जी नियत जे अंदरि कॾहिं बि फ़र्क़ु नथो अची सघे। छाजे करे इन्हनि खे ट्रेनिंग कंहिं ॾिनी आहे? इन्हनि खे ट्रेनिंग रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ॾिनी आहे। जीअं रसूल हिन काइनात जे अंदरि मक़बूल आहिनि, जीअं रसूल हिन ज़माने जे अंदरि मक़बूल आहिनि, सेम मुंहिंजा साहबा बि ईअं हिन ज़माने जे अंदरि मक़बूल आहिनि। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।